अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जो ही व्लॉग उन्हनि दोस्तनि जे लाइ आहे जेका दोस्त असांजी वीडियो खे ॾिसी ऐं सुठा सुठा कमेंट कंदा आहिनि। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां उन्हनि दोस्तनि जा नाला बि खणंदुसि। उनखां पहिरियां मां तव्हांखे हिकु दोस्त सां मिलाइण वारो आहियां जेको मूंसां गॾु आहे रमू। जी रमू, कहिड़ा हाल आहिनि? ठीक अल्हम्दुलिल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है ठीक हूंदा हुए। दोस्तों, जीअं तमामु बहितरीनु मौसम हुई, बरसाति जी मौसम हुई। असांजे पंहिंजे शहर में हिकिड़ो तमामु बहितरीनु क्रिकेट ग्राउंड आहे, उते असां घुमण आया आहियूं। ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे, जिथे हुजो शादाबाद हुजो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांखे तमामु प्यारा दोस्त आहिनि जेके कमेंट कंदा आहिनि। अॼु मां उन्हनि जा नाला खणंदुसि। जीअं त अब्बास सिंधी ऑफिशियल असांखे कमेंट करे थो। महिरबानी अब्बास सिंधी ऑफिशियल वारा भाउ, लख कुर्ब तव्हांजा। ऐं NG ऑफिशियल, तव्हांजा लख कुर्ब। तव्हां असांजी वीडियो ॾिसी करे सुठा सुठा कमेंट कंदा आहियो। ऐं आमिर हुसैन, तव्हांजा लख कुर्ब। तव्हां असांजी वीडियो खे सुठा सुठा कमेंट कंदा आहियो। ऐं मुश्ताक अली भाउ, तव्हांजा बि लख कुर्ब। तव्हां असांजी वीडियो खे ॾिसी कमेंट कंदा आहियो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं बि असांजी वीडियो खे कमेंट कयो त तव्हां पंहिंजो नालो कमेंट में ज़रूरु ॾींदा कयो। जी दोस्तों, मां अॻी वीडियो में जीअं तव्हांजा नाला खणी सघां। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।